अस्सलाम वालेकुम दोस्तों ARY डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। शेयर ड्रामे जी हिकु वॾी अपडेट खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। तो बिना देर त पंहिंजी अपडेट की तरफ वीडियो मुकम्मल ॾिसजो दोस्तों। इन वीडियो में जेका त बेहतरीन अपडेट तव्हां लाइ खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त राति वारो एपिसोड जेको आहे त उहो लास्ट आहे दोस्तों। ऐं इन खां पोइ जेको शेयर जी जेको ड्रामे जी आहे त एंड थी वेंदी दोस्तों। राति वारे एपिसोड में जेको बि कुझु थियणो हूंदो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायूं था त शेयर जेको पंहिंजे चाचे सां अछर कयो आहे दोस्तों, त साॻिए ई तरीक़े सां हुनखे एक्सटेंड कराए, पर हुनजी जेका जान जेका हुन नाहे वरिती शेयर दोस्तों। ऐं हुनखे जेको आहे त हमेशह बिस्तरे ते रहणो पवंदो, अस्पताल जे बिस्तरे ते। ऐं हुनखे इहो तड़पंदो शेयर जेको आहे त ॾिसणु चाहे थो दोस्तों। ऐं शेयर जो चाचो बदर जेको आहे त सभु कुझु माना ॿुधी सघे थो, पर को बि पंहिंजो माना उज़वो जेको आहे त हथु ॿांहुं पेर थी वियो दोस्तों, या अखियूं ज़ुबान जेका का बि हुनजी जेको आहे त उज़वो हुनजो साथ नथो ॾिए हुन सां। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हू जेको ॿुधी सघे थो ऐं ॾिसी सघे थो, उन खां कुझु बि माना ॿियो नथो पुॼे दोस्तों। ऐं तव्हांखे ॾिसींदा रहूं त जेको फ़हद ऐं अहद जो अशर बि जेको आहे त तव्हांजे साम्हूं जेको आहे त अची चुको आहे दोस्तों। ऐं फ़हद खे जेको आहे त हिन घर में जेको हमेशह लाइ अचणु न ॾिनो वेंदो, ऐं अहद खे जेको आहे त अमेरिका जी जेल में जेको आहे त सज़ा मिली वई आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको राति वारो लास्ट एपिसोड आहे दोस्तों, त हुन में तव्हां ॾिसंदव त फजर जेको आहे त अमेरिका वञण जो प्रोग्राम ठाहींदी, पर एन टाइम ते जेको आहे त उनखे पंहिंजो अचे वालिद साहब जेको आहे त परचईंदो ऐं उन सां ठाह कंदो, हमेशह लाइ उनखे जेको आहे त घर में रखंदो दोस्तों। ऐं शेर सां हुनजी जेका शादी थींदी दोस्तों। ऐं ईअं ई फजर जी ज़िंदगी बि माना हिकु ख़ूबसूरत बणिजी वेंदी दोस्तों। ऐं ईअं ई जेको आहे त शेयर ड्रामे जी एंड बि थी वेंदी दोस्तों। त सभु रिश्ता हिक ॿिए सां खीर खंड जीअं थी वेंदा। सिर्फ़ु बदर ऐं संदसि औलाद जेका आहे त पोते रहिजी वेंदी दोस्तों, ऐं उन्हनि खे पंहिंजे हिसे जी सज़ा मिली वेंदी। ऐं हीअ लास्ट एपिसोड ॾिसणु विसारिजो दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि रखो।